नाज़रीन, सेहत वारी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़ा पेचो क्लिप जनरल अस्पताल लाहौर पारां सिविल अस्पताल बदीन में लगायल कैंप ऐं मनोभाई थैलेसेमिया सेंटर बदीन जो दौरो कयो। सूबाई वज़ीर चयो आहे त सुठी सेहत हर माण्हू जो बुनियादी हक़ आहे। सिंध हुकूमत बहितर सेहत लाइ कोशिशूं वठी रही आहे। उन मौके ते पार्लियामानी सेक्रेटरी ऐं बराए सेहत कासिम सिराज सोमरो, MPA ताज मोहम्मद मला, ADC1 मुजीबुर रहमान जमाली, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर शेर मोहम्मद नूरियो पिण मौजूद हुआ। उन मौके ते क्लिप अस्पताल लाहौर पारां चप ऐं तारू कटल मरीज़नि जे ऑपरेशन लाइ बदीन सिविल अस्पताल में लगायल कैंप जे दौरे दौरान डॉक्टर गुलाम कदर फयाज़ पारां सिहत जे सूबाई वज़ीर डॉक्टर अज़ा पेचो खे मुकम्मल ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त सूबे सिंध में क्लिप अस्पताल मुख़्तलिफ़ वक़्तनि में 5753 ऐं ज़िले बदीन में 728 चप ऐं तारियूं कटल मरीज़नि जा ऑपरेशन कया आहिनि। उन मौके ते डॉक्टर अज़ा पेचो सेंटर पारां फराहम कयल सहूलतुनि ऐं स्टाफ खे ख़ैराज तहसीन पेश कयो।